प्यारा भा ही कलाम जो चवां थो कलाम हाजी रमज़ान चवाण जो। दोस्तों इहो ई कलाम असां खे ॿुधायूं था। उन खां अॻु में हिकिड़ी गुज़ारिश आहे अवां सभिनी दोस्तनि खे ॿुधण वारनि खे त हिन कलाम जी अवां स्पीड असांखे ॿुधाईंदा त मुनासिबु आहे, तेज़ आहे या स्लो आहे त असां वधीक ॿियनि कलामनि खे बहितर कंदासीं। महिरबानियूं। अब्दुल अज़ीज़ चाचड़। सजा ऐं सारा सजण सारो ॾींहुं हो तो सा लॻो नीम कलबीअ जो कंहिं वक़्त खां ओ ला ला ओ ला ला प्यारा भा ही कलाम जो चवां थो कलाम हाजी रमज़ान चवाण जो। ऐं ख़ासि फरमाइश आहे असांखे हाजी अलवराय चवाण जी। ही मुंहिंजा बि दोस्त आहिनि, बराल असांजे भाउ हाजी अलनवाज़ मक्सी जा बि दोस्त आहिनि। बदकला फरमाइश हाजी ख़ैर मोहम्मद चौहान जी सऊदी अरब जिदे खां, ऐं गुलज़ार मंगीअ जी, ऐं रफ़ीक मंगीअ जी, ऐं ग़ुलाम सिंह जलालानी खां फरमाइश आहे, ऐं फ़कीर मोहम्मद जलालानी जी। वो वञा थो वतन ते अॼु या सुभाणे वो अथैया रे मिठा मोकिलाणी वञा थो वतन ते अॼु या सुभाणे वो अथैया रे मिठा मोकिलाणी वञा थो वतन ते अॼु या सुभाणे वो अथैया मक्के पा खां हाजी गुलाम सिंह कुबर जी, ऐं हाजी अनवर डेरे जी, ऐं हाजी अब्दुल मजीद डेरे जी, ऐं
कादर बख्श टांडिया जी मीर हसन बख्शी जी यो अर्ज रमजान जो